अस्सलाम वालेकुम नाज़रीन, स्टैंड पॉइंट प्रोग्राम सां गॾु आऊं आहियां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, सिंध जे तइलीमी इदारनि में शागिर्द सियासत तमामु वॾो माज़ी में अहम किरदारु अदा कयो आहे। शागिर्द सियासत जी बदनसीबी रही आहे त केतिरा ई शागिर्द पंहिंजनि ई शागिर्द साथियुनि सां क़तल थींदा रहिया आहिनि। कंहिं दौर में क़ौमी जरगे जी रिपोर्ट मुताबिक़ सिर्फ़ सिंध जे तइलीमी इदारनि में 70 खां 80 शागिर्द जेके उहे क़तल थिया, जेके शागिर्द ॿिए कंहिं न पर सिंधी शागिर्द क़तल थिया, जिन जा कातिल बि सिर्फ़ सिंधी शागिर्द हुया। पर वेझड़ाई अफ़सोसनाक सूरत हाल इहा आहे त सिंध यूनिवर्सिटी में ताज़ो डायरेक्टर स्टूडेंट अफेयर्स प्रोफेसर बशीर चन्नर साहब क़तल थी विया आहिनि। हीअ सिंध जी तारीख़ जो पहिरियों क़तल आहे जेको उस्ताद जो क़तल थियो आहे, जंहिंजे लाइ इल्ज़ाम शागिर्दनि मथां वञे थो, छाकाणि यूनिवर्सिटी अंदरि शागिर्दनि ऐं इंतिज़ामिया में छिकताण वारो माहौल हो, जंहिंजे नतीजे में प्रोफेसर बशीर चन्नर साहब क़तल थी विया। इन सॼी सूरत हाल ते अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾु महिमान जो मौजूदु आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा प्रो वाइस चांसलर मीरपुर ख़ासि कैंपस प्रोफेसर डॉक्टर इमदाद अली उस्माइली साहब, अवामी तहरीक जा सरबराह क़ौम परस्त अॻवान अयाल लतीफ़ अलीजो साहब, तव्हांखे असां वेलकम था कयूं। डॉक्टर साहब, कीअं पिया ॾिसो तव्हां यूनिवर्सिटी जा प्रो वाइस चांसलर मीरपुर ख़ासि कैंपस जा हिन खे रिप्रेज़ेंट कयो पिया, इन क़तल जे पुठियां जेको प्रोफेसर बशीर चन्नर जो क़तल थियो आहे, तव्हांजी सम्झ में अचे पियो त केरु ज़िम्मेवार आहे? साईं, मां तव्हांखे ॿुधायां त इहो हिकदमि ॿुधाइण त हिन क़तल जो केरु ज़िम्मेदार आहे ॾाढो ॾुखी ॻाल्हि आहे। जी, छाकाणि जो वॾा वॾा मतिलबु माण्हू जेके बेनज़ीर साहिबा खे तव्हां ॾिसो त उन्हनि जो जॾहिं शहादत थी त अॼु ॾींहं ताईं इहो माण्हू ठोस सबूत कोन ॾेई सघिया आहिनि त फलाणो माण्हू जेको आहे हिन जो ज़िम्मेदार आहे। हज़ारे मतिलबु एविडेंस ॿुधाइनि था माण्हू त हीअ थी थो सघे, हिननि मारायो हिननि मारायो, पर अॼु ॾींहं ताईं ख़बर कोन पई। त हाणे साईं जेको आहे बशीर चन्नर साहिबु, उनजो जेको हीअ अलमनाक वाक़ियो थियो आहे त हिन स्टेज ते इहो चवणु त इन जो ज़िम्मेदार केरु आहे या अलफ़ या ॿिए खे इहे चई छॾणु, मां सम्झां थो इहो सही कोन्हे। पर आउं ईअं ज़रूरु चवंदुसि त हीअ उहे ई हथ आहिनि जेके सिंध यूनिवर्सिटीअ खे शुरू खां वठी इहे उते कमु कंदा रहंदा आहिनि ऐं हमेशह एजुकेशन सिस्टम खे डिस्टर्ब कंदा रहंदा आहिनि। हीअ उहे ई हथ आहिनि जेके सालनि खां वठी सिंध यूनिवर्सिटी जे पोयां आहिनि। हाणे उहे केरु आहिनि इहो पॉइंट आउट करणु हक़ीक़त में गवर्नमेंट जो आहे, जिन खे असां This time check is brought to you by तव्हांजी सेहत लाइ जी बर्डस्ट सेहत। चयो पिए त बाबा हिते पुलिस बि ॾियो असांखे, रेंजर्स बि ॾियो, ऐं इहा रेंजर्स ऐं पुलिस जो कमु आहे इहो ॾिसे त इहो हिते छो पियो थिए। हाणे हेतिरो सारो माण्हू हिकिड़ो हींअर बशीर चन्नर साहिबु जेको मतिलबु हीअं माना कंहिंजे हथां मारिजी वियो हलियो, शहीद थी वियो, त इहो हक़ीक़त में ज़िमेदारी पुलिस ऐं रेंजर्स जी आहे त इहे माण्हू इंटर छो थिया, केरु हुया, इन्हनि वटि कहिड़ा हथियार हुया, इहे उन्हनि जो कमु हो रोकणु। हाणे आम प्रोफेसर या मतिलबु जेका असांजा सिक्यूरिटी गार्ड आहिनि उहे त डिपार्टमेंट लेवल ताईं हूंदा आहिनि, उन्हनि जो इहो कमु कोन्हे त हिकिड़ो माण्हू जेके आहिनि सो ॿाहिरां जेके अचनि पिया इंटर पिया थियनि उन्हनि खे रोकीनि। उहे त उते ई हूंदा आहिनि, प्रिमिसिस जे अंदरि हूंदा आहिनि, पर ॿाहिरनि खे रोकणु जॾहिं सिंध यूनिवर्सिटी रेंजर्स ऐं पुलिस खे ॾिनो आहे इहो कमु, त पोइ इहो सोल रिस्पॉन्सिबिलिटी उन्हनि जी आहे। ठीकु ऐसा तव्हांखे असांजो मौक़ुफ़ आहे इन क़तल जी ज़िम्मेवारी रेंजर्स ऐं पुलिस जी आहे जंहिंखे यूनिवर्सिटी ॾिनो आहे, छा वाइस चांसलर ऐं ॿी जेका इंतिज़ाम आहे उन ते लागू नथी ज़िम्मेवारी आहे? पार्टली सही आहिनि, इमदाद साहब जंहिं ॻाल्हि कई आहे, रऊफ़ साहब अधु हद ताईं हिन ॻाल्हि जे थोरो बैकग्राउंड में वञिणो पवंदो। जॾहिं सिंध जा माण्हू 70 जे ॾहाके जे पछाड़ी में उथी खड़ा थिया आमिरतुनि जे ख़िलाफ़, ज़ियाउल हक़ जे ख़िलाफ़ जदोजहदूं थियूं, शीरिन सूमरो वारो वाक़ियो, हैदर शाहणी अली हैदर शाह ऐं कादर बख़्श जतोई जहिड़ा नौजवान, ऐं उन ज़माने में तव्हां ॾिसंदव डॉक्टर मोहब्बत बुरड़ो, डॉक्टर असलम परवेज़, सैफुल्ला निज़ामाणी, इक़बाल तरीन, मसूद नूरानी, हिकिड़ो यूसुफ लगारी, हिकिड़ा अहिड़ा माण्हू क्रीम निकिरंदी हुई लेट 60s में अर्ली 70s में, जेके पहिरें फेज़ मोहाड़े में बि अटकंदा हुआ आमिरत सां, जाबरनि सां, ऐं ज़ियाउल हक़ खे चैलेंज कयो। नतीजे में ज़िया उन दौर में MRD जी तहरीक ऐं कराची ऐं हैदराबाद में सिंधी माण्हुनि जी बेदारी मुज़ाहिरा, उनजे नतीजे में 3-4 क़िस्मनि जा हिकिड़ा मल्टीपल एक्शन्स खयां। हिकु पासे ॻोठनि में धाड़ेल पैदा कया विया, शहरनि में दहशतगर्द तंज़ीम पैदा कई वई, टेलीविज़न ते ॾिसंदव जंगल ऐं दीवार जहिड़ा ड्रामा जंहिंमें सिंधी सामला क़तल पिया कनि, खून पिया कनि, घोड़ीअ ते सिंधी माण्हू पिया मारीनि, ऐं चौथे पासे तइलीमी इदारनि में गुंडा पैदा कया विया।
तइलीमी इदारनि में हथ वठी दहशतगर्द पैदा कया हुआ जिन शागिर्दनि जो रत सां वेंजारियो खून कया नज़ीर अब्बासी ऐं इक़बाल तरीन ऐं डॉक्टर असलम परवेज़ छुटा हाणे उन्हनि जे जाइ ते हिकिड़ा खूनी माण्हू अची गॾु थिया जेके ॾींहं जो DMLA ऐं SMLA सां जीपुनि में चढ़ी मुलाक़ातूं कंदा हुआ ऐं राति जो शागिर्दनि जो चैनूं फुरींदा हुआ उस्तादनि ते तशदुद कंदा हुआ वॾा वॾा नारा ख़तरनाक वतन जा क़ौम जा आज़ादी जा देश जा नारा ऐं माण्हुनि ते खूनी तलवार पई लटके शागिर्दनि खे मारियो पियो वञे आशिक़ जुणे जे जहिड़ा शहीद थी विया नौजवान कई ॿिया थिया ऐं पोइ उस्ताद अहिड़ा आंदा विया गवर्नर वटि पावर हुआ ऐं ज़ियाउल जा गवर्नर हुआ SM अब्बासी जहादाद ख़ान इशरतुल इबाद साहिब जीअं हींअर वेठो आहे उहे गवर्नर 5-5 10 करोड़ वठी VC मुक़ररु कंदा हुआ यानी ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं शेख हयाज़ जहिड़नि क़ाबिल माण्हुनि जे दानिश्वर माण्हुनि जे बजाए ऐं अलामा आया काज़ी जहिड़नि स्कॉलरनि जे बजाए हिकिड़ा पैसनि ते ईंदड़ माण्हू जेके 5 करोड़ जी बेग लंडन पुॼा आहिनि उहे अची वेही रहिया उनजो नतीजो आहे हीउ क़तल जेकॾहिं हिन क़तल ते अॻु में ई सिंधी सिविल सोसाइटी ऐं सिंध जा प्रोफेसर सिंध जा शागिर्द सिंध जूं शागिर्द तंज़ीमूं पॉलिटिकल पार्टीज़ रिएक्ट कंदा त हीउ हशर न थिया जीअं चनड़ साहिब खे क़तल कयो आहे बेदर्दी सां हिकिड़े प्रोफेसर खे हिकिड़े इल्म दोस्त माण्हू खे जंहिंजी असीं मज़म्मत था कयूं पर इन जे कातिलनि जे लाइ अॻु में जेकॾहिं पेरा खणजनि हा ऐं अॻु में शागिर्द तंज़ीमुनि में जेके गुंडा हुआ उन्हनि खे दीवार सां लॻाइजे हा उन्हनि खे गिरफ़्तार कजे हा उन्हनि खे एक्सपेल कजे हा उन्हनि खे रेस्टिकेट कजे हा उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन थिया उन्हनि खे VC भत्ता न ॾिना उन्हनि खे बसूं न ॾिना उन्हनि जूं मंथलियूं मुक़ररु न हुजनि उन्हनि जा हॉस्टल जा कमरा महल न बनाइजनि त इहो ॾींहुं ॾिसणो न पवे यूनिवर्सिटी तरफ़ां शागिर्दनि खे हिन करंट VC तरफ़ां शागिर्दनि खे रेस्टिकेट कयो जंहिंजे नतीजे में चवनि था असांजी सूरत हाल पैदा थी न रऊफ़ साहिब सही पिया चओ हींअर हिकिड़ी मॉनिटरिंग कमेटी उन मॉनिटरिंग कमेटी में अवामी तहरीक मेंबर हुई ॿियूं तमामु तंज़ीमूं STP SUP जस्कम पीपुल्स पार्टी सिविल सोसाइटी अदीब शाइर उहे सभु हुआ उन में महताब अकबर राशिदी जहिड़ा डॉक्टर परवीन शाह जहिड़ा माण्हू VC साहिब ॿिया अमर सिंधु इरफान अमला ॿियूं पढ़ियल लिखियल माण्हू कॉम्पिटेंट उहे दोस्त सभु हुआ उन्हनि गॾिजी फ़ैसिलो कयो त सिंध जे तइलीमी इदारनि खे हथियारनि खां गुंडागर्दी खां पाक कयो वेंदो झंडा ऐं ॿियूं शयूं ऐं चाकिंगूं उन्हनि जी जाइ ते इल्म जो माहौल पैदा कयो वेंदो उन ते शागिर्द तंज़ीमुनि बि सहियूं कयूं पर पोइ गुंडा अनसर जेके हुआ से बैकग्राउंड में हरकत में आया उन्हनि गुंडनि अची ब्लैकमेल करणु शुरू कयो इंतिज़ामिया उन्हनि जे ॾाढो हिक हद ताईं झुकणु शुरू कयो पर जेकॾहिं इंतिज़ामिया न झुके ॼमी बीहे हींअर बि ॼमी बीहे त असीं ऐं सिंध जी सिविल सोसाइटी यूनिवर्सिटी एडमिनिस्ट्रेशन खे सपोर्ट कंदी गुंडनि शागिर्दनि खे सिंध जा माण्हू सपोर्ट न कंदा ठीकु डॉक्टर साहिब जीअं आया साहिब चए पियो त जेकॾहिं इंतिज़ामिया बीह रहे पिजे मुर्सी सां बीह रहे भई मुक़ाबिलो करणो आहे हिननि सां त पोइ त को मसइलो ई कोन्हे को अयालती पलियो साहिब बि तव्हां सां गॾु आहे सिविल सोसाइटी बि तव्हां सां गॾु आहे सही आहे साईं हाणे ॾिसो साईं जा त बिल्कुलु साईं सही थो चवे त असांखे बीहणु घुरिजे ऐं असां पोयां बि कोन हटिया आहियूं हाणे आउं हिन ते अर्ज़ु कंदुसि त सिंध यूनिवर्सिटी जो हीउ माहौल जेको आहे अॼु या कल्ह जो ख़राबु थियलु कोन्हे हीउ माहौल जेको आहे पोयनि 15 सालनि खां वठी इहा सूरत हाल पई हले ठीकु आहे साईं हाणे उन्हनि पोयनि 15 सालनि खां पोइ हाणे हिकिड़ो माण्हू अचे थो उहो चवे थो बाबा हिन हालत खे कीअं रोकिजे पॉइंट आउट थो करे ठीकु आहे डॉक्टर नज़ीर मुग़ल साहिबु आयो हुन ही सभु हालतूं ॾिठियूं ऐं हुन चयो त हिन हालतुनि खे कीअं रोकिजे हुन हिकिड़ो स्टेप खयो जेको जंहिंमें साईं जिन आहिनि सभु आहिनि हुन चयो बाबा ऑल पार्टी कॉन्फ्रेंस करायूं था ऐं असां इहो स्टेप खणूं था त उन्हनि खां सभिनि खां कंसेंसस वठी पोइ हिननि स्टूडेंट ते एक्शन खणूं छाकाणि जो हूअं त इहो ते थियो त तव्हां अगरि कंहिं ते एक्शन ते खयो This time check is brought to you by तव्हांजी सिहत लाइ जी बर्डस्ट कंहिं ते एक्शन ते खयो वियो त धरना लॻो ते विया बसूं रुकियो ते वयूं ऐं तव्हांखे ख़बर आहे त पुलिस केतिरी सपोर्ट थी करे या ॿिया केतिरी सपोर्ट था कनि उहा सभिनी खे ख़बर आहे इहा त ॻाल्हि का लिकियलु ई कोन्हे हाणे सम्झो न ऐं हिते बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त अॼु ॾींहं ताईं हमेशह इहो थियो आहे फुर मार थी वेंदी आहे माण्हू मरी वेंदो आहे कानून वारा पोइ पहुचंदा आहिनि त हाणे इन्हनि शयुनि खे मद्देनज़र बि असां रखंदे असां एक्शन जेकॾहिं डायरेक्ट ते खयां स्टूडेंट ते स्टूडेंट जा धरणा स्टूडेंट ताक़तवर हुननि जूं पोइ उन्हनि खे पार्टी सपोर्ट करे न करे पर उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठी उहे पंहिंजा फ़ाइदा वठंदा आहिनि जेके मफ़ाद परस्त स्टूडेंट आहिनि ऐं सभु स्टूडेंट ई आहिनि तमामु घटि स्टूडेंट आहिनि जेके ईअं आहिनि त हाणे इन जे लाइ ॾिसो त हिकिड़े माण्हू हिकिड़ो क़दम खयो सभिनी खे घुराई इज़त ॾिनई बाबा तव्हांजी यूनिवर्सिटी आहे अचो त को गॾिजी अहिड़ो कमु करियूं जंहिंसां हीअ यूनिवर्सिटी अॻियां वधे ऐं हिननि शयुनि खे असां रोकियूं ऑल पार्टी कॉन्फ्रेंस थी उन में सभिनी सयूं कयूं इम्प्लीमेंटेशन ख़ुदा जे फज़ल सां शुरू थियणु लॻी जंहिंमें साईं फ्रीडम ऑफ वाल ठही वियो ऐं जेके पोस्टर आहिनि जेके इहे शयूं आहिनि उहे लहण बि शुरू थी वियूं हलियूं ऐं तंहिंखां पोइ उते ई जेके स्टूडेंट इन्हनि पार्टीज़ आहिनि उन्हनि ई उते अहिड़ा गोड़ कया उन्हनि जे साम्हूं जीअं हिकिड़ी लास्ट मीटिंग थी मॉनिटरिंग कमेटी जी जंहिंमें ज़ुबैर मेमन साहिबु आहे फंक्शनल जो मुस्लिम लीग जो आहे जंहिंसां छोकिरा पाण विड़िया ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उते कहिड़ी हालत थी यानी की इन्हनि जा माण्हू
स्टूडेंट जिन पार्टी जा माण्हू आहिनि उहे उन्हनि खे कोन था मञनि ऐं हुननि जी डिमांड्स कहिड़ियूं आहिनि ऐं हू छा था चाहिनि इहा सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। असां इम्प्लीमेंटेशन शयूं करणु चाहियूं पिया पर ही रोकीनि पिया। हिकिड़ा वरी ॿिया चवनि त असां सयूं कोन कयूं आहिनि ऐं असांखे त इहो मंज़ूरी कोन्हे। सिंध यूनिवर्सिटी मां सियासत कीअं ख़तमु थींदी? सियासत ख़तमु करणी न आहे। पॉलिटिकल जेको आहे प्रैक्टिस अलॻि आहे। इहो को आहे कोन त तव्हां स्टूडेंट खे सियासत खां परे रखंदो, पर उहा सियासत जेका आहे पॉज़िटिव हुअणु घुरिजे। उहा ईअं न हुअणु घुरिजे तव्हां क्लास जो बाइकाट करियो, तव्हां टीचर्स जी बेइज़ती करियो, तव्हां जेको आहे सिस्टम खे डिस्टर्ब करियो, त इहो त सियासत न आहे। ऐं जी साईं चयो सियासत जी इजाज़त हुअणु घुरिजे। हिन खां अॻु में हिते असां प्रोग्राम कयो जंहिंमें इब्रार काज़ी साहिबु अवामी जमहूरी पार्टी सरबराह इनाम शेख साहिब ॿियनि दोस्तनि जी राय हुई त हाणे सिंधी शागिर्द सियासत ते पाबंदी हुजणु घुरिजे, घटि में घटि सिंध यूनिवर्सिटी में 5 साल पाबंदी हुजणु घुरिजे। जंहिं क़िस्म जी सियासत हींअर सिंध जे तइलीमी इदारनि में आहे उन सियासत लाइ त सभु चवंदासीं, अवामी तहरीक बि चवंदी त उन ते पाबंदी हुजे। यानी सियासत कहिड़ी आहे? रऊफ़ साहिब, सियासत इहा आहे त शागिर्दनि खां भतो वठिजे, नियाणियुनि जो पीछो कढिजे। मेहरान यूनिवर्सिटी जी हॉस्टल एल्सा काज़ी, सिंध यूनिवर्सिटी मारविया हॉस्टल ज़ैबुनिसा, नियाणियुनि जो पीछो, ॿारनि सां बदतमीज़ी, जेके ग़रीब ऐं शरीफ़ ज़ातियुनि सां तालुक़ रखंदड़ हिकिड़ियूं साधुड़ियूं कारोबारी ज़ातियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू, उन्हनि जे नौजवाननि खे अगवा कजे, होमोसेक्सुअलिटी, माण्हुनि फोर्स्ड उन सां हिकिड़ो रेप ऐं ॿारनि जूं तस्वीरूं नौजवाननि खे ब्लैकमेल करणु, लॉकेट लाइणु, उस्तादनि सां बदतमीज़ी, कूड़ियूं मार्कूं वठणु, कॉपी करणु, हॉस्टलनि ते कब्ज़ा, इहा जेकॾहिं सियासत आहे इन सियासत ते पाबंदी हुअणु खपे। पर जेका ॿी सियासत आहे रऊफ़ साहिब, उन में सिंध यूनिवर्सिटी जूं शागिर्द तंज़ीमूं जवाबु ॾियनि। ऐं सभिनी शागिर्द तंज़ीमुनि खां पुछां थो जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, सिंध यूनिवर्सिटी जे कहिड़ी शागिर्द तंज़ीम कालाबाग डैम लाइ एहतजाज कयो? सिंध यूनिवर्सिटी जी कहिड़ी शागिर्द तंज़ीम जो वफ़्द निकिरी टोल प्लाज़ा ते या शाहराह ते आयो त ॿोॾि मुतासिरनि खे आबाद कयो वञे? सिंध यूनिवर्सिटी जे कहिड़े डिपार्टमेंट जा 200 या 500 या 100 नियाणियूं ऐं पुट असांजा निकिता जेके बदीन या कंदकोट या सुपरे या गौसपुर बंदनि ते विया, बंद ॿधाइण में मदद कयूं, या मिसकिननि जी मदद कयूं, या NFC लाइ निकिता, या कराची में सिंधी शागिर्दनि जे दाख़िलाउनि लाइ सिंध यूनिवर्सिटी मां 1000 शागिर्दनि को जामशोरे फाटक ताईं LMC मेहरान यूनिवर्सिटी या सिंध यूनिवर्सिटी जे मार्च कई हुजे? न, हुननि जा इशूज़ कहिड़ा आहिनि? बस ॾियो, कार ॾियो, भतो ॾियो, मार्कू ॾियो, नौकिरी ॾियो, ऐं भते जे ज़रिए असांखे ॾियो त असीं हॉस्टलनि ते पंहिंजे कमरनि खे महल ठाहियूं। पॉलिटिकल पार्टी जी सरपरस्ती हुजे, बिना पॉलिटिकल पार्टी सरपरस्ती कीअं करणु? सही था चओ। पॉलिटिकल पार्टीज़ असां वटि कुझु पार्टीज़ या नेशनलिज़म जे नाले में या डेमोक्रेसी जे नाले में अहिड़ियूं थी वियूं आहिनि जिन इलाइक़ा विरहाए ॾेई, इंतिहाई बदकिस्मती इलाइक़ा विरहाए ॾेई रहिया अथनि। कराची जे सदर खां 20 लख रुपया वठिबा, हैदराबाद कासिमाबाद जो सदर 5 लख रुपया, उहो किथां 5 लख रुपया आणींदो? गुतनि तां वठंदो, उहो नाकनि तां वठंदो, उहो टैक्सी स्टैंड तां वठंदो, बसुनि जे अॾनि तां वठंदो। तीअं सिंध यूनिवर्सिटी जूं जेके शागिर्द तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि से पंहिंजे तंज़ीमुनि जे सरबराहनि खे 2-2, 3-3, 5-5, 10-10 लख रुपया ॾियनि था, दाख़िलाउनि जी कोटा ॾियनि था, उन्हनि खे भतो ॾियनि था। उहो VC खां भतो वठनि था ऐं उहो भतो वठी वरी पंहिंजे सियासी तंज़ीमुनि जे अॻुवाननि खे ॾियनि था। इन भते जे ख़िलाफ़ जेकॾहिं न उथी खड़ा थियासीं, पंहिंजी तइलीम या सॼे पाकिस्तान में, रऊफ़ साहिब तमामु अहम मौज़ू ते तव्हां प्रोग्राम पिया कयो, सिंध जी तइलीम सॼे पाकिस्तान में तबाही जे किनारे ते अथव। सॼी सिंध जी तइलीम लाहौर ऐं रावलपिंडी जे यूनिवर्सिटियुनि जे टकर में कुझु कोन्हे इन्हनि भताखोर शागिर्दनि जे करे। ऐं उहे जेको VC था अचनि, जेके बि अचनि था, उहे VC ख़ुदि ब्लैकमेलिंग ज़रिए अचनि था, उन्हनि जो एकेडमिक रिकॉर्ड आई कोन्हे। इन मामले ते ॻाल्हि ब्रेक जो टाइम थियो आहे। नाज़रीन, जीअं लतीफ़ अली साहिब जो वाइस चांसलर जो ज़िक्र कयो त वरी इन ॻाल्हि ते कंटिन्यू कंदासीं ऐं लतीफ़ अली साहिब पुछंदासीं त जेका सिंध उस्ताद जी तंज़ीम सूट आहे उन जेको ऐलान कयो आहे त जेको मुतालबो कयो आहे सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर खे हटाए वञे, त छा हिन वक़्तु ज़रूरत आहे त सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर खे हटाए वञे, या हिन वक़्तु उन ॻाल्हि ते प्रेशर डेवलप करणु घुरिजे त प्रोफेसर बशीर चंद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सभिनी गॾिजी करे को किरदारु अदा करणु घुरिजे? वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब या साहब ब्रेक खाने में ॻाल्हायो पिया, वाइस चांसलर ज़िक्र कयो पिया, त उन ते अचूं पिया त सिंध यूनिवर्सिटी उस्ताद जी तंज़ीम मुतालबो कयो त VC खे हटाए वञे, पर छा तव्हां सम्झो था त हिन वक़्त ते तव्हां ज़ाहिरा चवंदो VC खे हटाइण जी ज़रूरत ई न आहे, पर मजमूई तौरु सम्झो इन सां सिंध यूनिवर्सिटी जो वाइस जेको बशीर चंद साहिब जो क़त्ल थियो आहे उन क़त्ल ते केतिरो असरु थो पए, उन क़त्ल में जेके कातिलनि जी गिरफ़्तारी आहे उन केस ते केतिरा असर पवंदा इन डिमांड सां? छा माण्हुनि जो तवजो त VC खां उन केस खां हटी वाइस चांसलर ॾांहुं वेंदो? साईं, हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके उस्ताद मोहतरम साहिबान आहिनि जेके इहा डिमांड था कनि, जेको उन्हनि डिमांड कयो आहे, छा हिकिड़े वाइस चांसलर खे हटाइण खां पोइ इहा असांखे गारंटी मिली वेंदी त हाणे सुभाणे कंहिंजो खून कोन थींदो, स्टूडेंट जो या उस्ताद जो, या जेको ॿियो वाइस चांसलर ईंदो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उन जे वक़्त में थियो त उन सां बि ईअं ई कंदासीं? मतिलबु इन मां इम्प्लीकेशन कहिड़ी आहे?
मतिलबु छा आहे? हू चवंदो त इन जे करे मुतालबो था कयूं जो बशी चंदड़ साहिब VC साम्हूं चयो त मूंखे कतरो जो ख़दशो आहे, मूंखे थ्रेट्स पिया मिलनि, पर यूनिवर्सिटी इंतज़ामिया का बि वाइस चांसलर को बि हुन ते स्टेप्स न खयूं। न साईं, इहा ॻाल्हि बि ग़लति आहे, छाकाणि जो जॾहिं हिकिड़ी DIG साहिब सां मीटिंग पई थिए, बशीर चन्नड़ साहिबु उन मीटिंग में DIG जे साम्हूं इहो चयो हुयो त साईं मूंखे ही मिलनि पिया, धमकियूं पियूं मिलनि ऐं मुंहिंजे पुट खे बि धमकियूं मिलियूं आहिनि। त वाइस चांसलर साहिबु उते ई नोट वठी DIG साहिब खे ऐं पुलिस खे उते मीटिंग में चयो त बाबा बशीर साहिबु ही ॻाल्हियूं करे पियो, तव्हां महिरबानी करे हिन जो को हिनखे अहिड़ो को मतिलबु गार्ड्स या मतिलबु को ॾिनो वञे त ऑफिस ॾिनो वञे जो हिननि खे को प्रॉब्लम न थिए। तव्हां ॿुधो पिया त असांजो डायरेक्टर स्टूडेंट अफेयर छा पियो चए। डॉक्टर इन ॻाल्हि कंटिन्यू कयो था। शागिर्द जो केस ॿुधण लाइ शागिर्द अॻवान आहे, एक्शन कमेटी अॻवान यूनिवर्सिटी में कुर्बान महर सां राब्तो कयो आहे। अस्सलाम वालेकुम कुर्बान महर साहब। वालेकुम अस्सलाम। महर साहब कीअं पिया सम्झो त हीअ जेके तव्हांजी शागिर्द तंज़ीमूं आहिनि ही उस्तादनि जी त इज़त तमामु कंदा, उस्ताद पीउ माउ जे बराबरि हुजनि था, त पोइ छा थी वियो आहे सिंधी यूनिवर्सिटी शागिर्दनि खे त उस्तादनि खे बि क़तल करे छॾनि था? मसलो इहो आहे जी त पहिरियों नंबर त ही वाक़ियो शागिर्दनि कयो ई न आहे। अच्छा। ऐं हा, हुन खां पोइ ही त शागिर्दनि ते मड़ियो पियो वञे, उहो सही सिधी ॻाल्हि आहे त वाइस चांसलर तरफ़ां शागिर्दनि ते पियो मड़ियो वञे। जी असां अॻ में पहिरियां बि अॻ में इन वाक़े खां पहिरियां जॾहिं इन्वेस्टिगेशन थी आहे हुन खां पहिरियां जेको शागिर्दनि जो एहतजाज थियो हुयो, जी जी हुन एहतजाज में असां जेको हुआसीं वाइस चांसलर हिकिड़ो वाइस चांसलर हुई जी ऐं हुन खां पोइ रजिस्ट्रार सिंधी यूनिवर्सिटी जो हो, उन्हनि जेको आहे त असांखे टाइम ॾिनो हुयो जी त 4 ॾींहंनि खां पोइ मुहर्रम जी 9, 10, 11, 12 ॾींहं मोकल हुई। 4 ॾींहंनि खां पोइ जेको आहे त पाण गॾिजी मीटिंग कंदासीं। हुन खां पोइ हुननि हिकिड़े ॾींहं ते जेको आहे असांखे जेको आहे मीटिंग जा 4 ॾींहं रखी करे ॿिए ॾींहं ते हिननि असांखे रेस्टिगेट करे छॾियो ऐं उन खां पोइ मुसलसल असांजी जेका तहरीक हली आहे एहतजाज मुज़ाहिरनि वारी, उन दौरान असीं पाण PVC सां राब्तो कयो। असांजे लिपुखाज PVC जेको आहे साईं डायरेक्टर रहियो आहे IT डिपार्टमेंट जो जी इस्माइली साहब सां राब्तो कयो, सभिनी सां राब्तो कयो साईं। हिन में जेको आहे तव्हां किरदार अदा कयो ऐं हिन वाक़े खां 2 ॾींहं पहिरियां असां आसिफ आलादी ऐं जेको आहे त साईं ताजो खे मोकिलियो त साईं ॻाल्हियूं करायो। उन्हनि इन वाक़े खां 1 ॾींहुं पोइ असांजूं ॻाल्हियूं रखियल हुयूं ऐं उन दौरान इहो वाक़ियो थियो आहे। असां हिनजी पहिरियां बि मज़म्मत कई आहे, हींअर बि मज़म्मत था कयूं। त तव्हां बि मज़म्मत कयो पिया, उस पार्टियुनि जा सरबराह बि मज़म्मत कनि पिया, सिविल सोसाइटी बि मज़म्मत करे पई, मॉनिटरिंग कमेटी बि मज़म्मत करे पई, मीडिया बि मज़म्मत करे थी, त पोइ बशीर चन्नड़ खे क़तल आख़िरकार कंहिं कयो जेकॾहिं शागिर्दनि न कयो आहे त? सही, जिते ही वाक़ियो पेश आयो आहे जी हा, इन जिते ही वाक़ियो पेश आयो आहे इन खां तक़रीबन थोरो अॻे जेको आहे त सिंधी यूनिवर्सिटी जा जेका गार्ड आहिनि, जेका चौकीदार आहिनि, उन्हनि जी चेक पोस्ट आहे। इन जॻह ते चौकीदार मुक़रर आहे, पुलिस हिते बीहंदी आहे, रेंजर्स हिते बीहंदी आहे। उहो त वाइस चांसलर जो जवाबु ॾे, हुनजो सिक्योरिटी जो जेको हेड आहे, जेको डायरेक्टर आहे, उहो हुनजो जवाबु ॾे त उन दौरान वाक़े दौरान काॾे वियो उहो जेको चौकीदार बीठल आहे अॻियां जेका चेक पोस्ट आहे उतां उहे एतिरा फायर करण खां पोइ कीअं निकिरी विया, उहे माण्हू काॾे विया। ऐं जेकॾहिं शागिर्दनि कयो आहे, शागिर्द ऐं चौकीदार सॼो ॾींहुं हुते गॾु आहिनि, हिक ॿिए खे सुञाणनि था, उहे हुननि जी तस्दीक कनि था फलाणो शागिर्द आहे। ऐं उन खां पोइ असां पंहिंजी पार्टी जे अॻवाननि खे, पंहिंजी तंज़ीम जे अॻवान खे, साईं आसिफ आलादी ऐं ताजो खे असां चयोसीं साईं तव्हां असांखे सभिनी जेका 21 रेस्टिगेट शागिर्द आहिनि उहे असीं साम्हूं हली करे बीहूं था, पेश कयो था, असांखे केरु माण्हू सुञाणे। असां त पहिरियों बि इहा ॻाल्हि कई आहे साईं। अच्छा, इल्ज़ाम लॻे थो त शागिर्द अॻवान भत्ताखोरी कनि था, मार्कूं वठनि था, छोकिरियुनि सां छेड़छाड़ कनि था, उते बदमाशी लॻाए वेठा आहिनि, पॉइंट बसूं, कारूं, पैसा, ई मार्कूं, ॿिया सॼा जहान, उन्हनि जे करे सॼो माहौल सिंध जो अमुन आहे, तइलीम आहे, उहा उन जे करे ख़राब पई थिए। मां सम्झां थो 27 डिसंबर जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वर्सी वारो प्रोग्राम हो, हुन में तक़रीबन 30 पॉइंटूं आयूं आहिनि। हुन वर्सी जे प्रोग्राम में जेके 12.5 लख रुपए जी जेको आहे त हुन ते जेको आहे त थियो आहे, पैसा ख़र्च थिया आहिनि, उहे त मां सम्झां थो सभिनी MPA MLA जी कोटा में विया आहिनि। उतां जे शागिर्द अॻवाननि खे त हिकिड़ी बस बि न मिली आहे। उहे MPA MLA त मां नथो सम्झां त सिंधी यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि। इहो तव्हां पाण जेको आहे वेरिफिकेशन कयो। ठीकु आहे, महिरबानी भाउ साईं। पहिरियों तव्हां थोरो ॿुधायो त जो तव्हांजो ज़िक्र बि न कयो आहे त पोइ आया असां बि अचूं। हा साईं, मतिलबु इन में जेको आहे सो कुर्बान मूंखे फ़ोन ते मूंसां ॻाल्हायो ऐं पोइ मां हिननि खे चयो त बाबा जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां सां नाजाइज़ी थियल आहे त अपील जो हक़ कंहिंखे बि रुकियल न आहे। तव्हां अपील करियो ऐं उहा अपील जेका आहे वाइस चांसलर खे करियो, थ्रू मॉनिटरिंग कमेटी करियो ऐं उनजो तरीक़ेकार इहो आहे
त उहा तव्हांजी मॉनिटरिंग कमेटी बि रिकमेंडेशन ॾींदी ऐं तंहिंखां पोइ जेको बि तरीक़ेकार आहे 12.5 लाख चवंदा बोसन ते ख़र्च आयो आहे अहिड़ा वाक़िया थींदा त पोइ ज़ाहिर आहे साईं 27 तारीख़ ते जेको बेनज़ीर साहिबा जो इहो वर्सी जो ॾींहुं हुयो उन ते सिंध यूनिवर्सिटी कंहिंखे बि बस कोन ॾिनी जंहिंजे करे हाईवे सॼो ब्लॉक थियो हुयो ऐं आख़िर ताईं उहो बंदि पियो हुयो ऐं कंहिं माण्हू खे बि का बि बस कोन ॾिनी हाणे 2 टे ॻाल्हियूं आहिनि हा मूंखे ख़बर न आहे त FIR में कंहिंजा नाला आहिनि ऐं केरु आहे पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त मोटिव ॾिसबो आहे क़तल जे पोयां ॾिसबो आहे मक़सदु क्रिमिनल लॉ में एज़ ए हिकिड़े क्रिमिनल साइड जे वकील जे मोटिव बशीर चनड़ साहब खे क़तल करण जो ॿिए कंहिं वटि आहे मक़सदु कंहिंजो पूरो थींदो मसलन बशीर चनड़ साहब ऐं सिंध यूनिवर्सिटी जो टकराव को मेहरान यूनिवर्सिटी सां पिया हलियो को कैडेट कॉलेज पेटारे सां पिया हलियो को गवर्नर इशरतुल इबाद सां पिया हलियो कायम अली शाह सां पिया हलियो कंहिंसां पिया हलियो शागिर्दनि सां पिया हलियो या बशीर चनड़ साहब जेका ज़ाती दुश्मनी हुजे साहब उन्हनि जे ख़ानदान हुननि मां ज़ाहिर आहे त कंहिं सां ज़ाती दुश्मनी कान्हे हिकिड़ो इल्मु दोस्त माण्हू हो तंहिंजे करे मोटिव ॾिसबो आहे त उनजो फ़ाइदो कंहिंखे थींदो हाणे इहो नथा चई सघूं त केरु शागिर्द मुलविस आहे कहिड़ो छाकाणि मूंखे ख़बर कान्हे ऐं FIR मूं पाण कोन पढ़ी आहे पर शागिर्द तंज़ीमुनि जो ॿिए पासे थो ॻाल्हाइणु चाहियां त शागिर्द तंज़ीमुनि जो रोल आहे कहिड़ो जो शागिर्द तंज़ीमूं प्ले पियूं कनि मसलन चइजे त बस फलाणो खणी वियो या बस फलाणो न खणी वियो सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द वेटनाम में शागिर्दनि लीड पे कयो फ़लस्तीननि जी जेका इंतिफ़ादा आहे ऐं ॿियूं तहरीकूं आहिनि उन्हनि जी कमांड उते जे यूथ ऐं शागिर्दनि वटि आहे होॾां कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट जेके बंगाल में ऐं केरला में अॻुवाणी शागिर्द अॻुवाण था कनि रूस में ज़ोया आंद्रोविच फांथी क्वीन इन क़िस्म जूं न्याणियूं जेके तइलीम इदारनि में निकितियूं उहो ज़रका जेका फ़लस्तीन जी हुई ऐं उहो लैला ख़ालिद इन क़िस्म जा जेके माण्हू अरब दुनिया जा रूस जा चीन जा उहे सभु शागिर्द आहिनि हींअर जेको वॉल स्ट्रीट जे ख़िलाफ़ जेके मुज़ाहरा पिया हलनि उहे शागिर्द आहिनि जेके इजिप्ट जे अल तहरीर स्क्वायर ते वेठा आहिनि उहे शागिर्द वेठा आहिनि ही असांजा कहिड़ा शागिर्द असां पैदा कया आहिनि क़ौमी तहरीक जे नाले में जेके सॼो ॾींहुं वेठा नोटनि जे इंसार ॻणी न वेठा VC खां 5000 वरितासीं बते वारे खां धोबी खां कपिड़ा मुफ़्त में धोरायासीं पॉलिश जो जूतो मुफ़्त में पॉलिश करायोसीं फलाणी शागिर्द तंज़ीम जा शागिर्द लान में गॾु थिया उन्हनि खे 4 जे 2 टे नाला सवेल कयो न उन मां हिकिड़े माण्हू जो नालो आयो उनजे भाइटियो लाइ भाणे जो से हिकड़नि शागिर्दनि कंहिं सिंध जे तइलीम इदारे में सरगर्मी पे कई उनजो भाइटियो या पुटु जेको मूं वटि गीसी करण आयो त केस में ॿधो ऐं मूंखे छॾायो उहो गीसी करण वारो वरी उते उन्हनि वटि वियो ऐं उन्हनि खे चई तव्हीं हिते छो आया आहियो तव्हांखे चयोसीं त हिते न ईंदा कयो This time check is brought to you by मुंहिंजे सिंध जी सुरहार सभिनी खे मेड़े नवां रिश्ता जोड़े हिते न ईंदा कयो हाणे इन क़िस्म जा गुंडा जेके तइलीम इदारनि में डिग्रियूं वठी ॿाहिरि निकिरंदा आहिनि पोइ सॼे मुल्क में जूता खाईंदा आहिनि जेको डिग्री वठी निकिरे थो न सिंध यूनिवर्सिटी जो उनखे किथे रोज़गार नथो मिले छाकाणि त पंहिंजे पढ़ाई वारे दौर में रहिया गुंडा बंदि करणु घुरिजे हा अचां पियो रऊफ़ साहब पंहिंजे दौर में रहिया गुंडा ऐं हा गुंडा ऐं भताखोर हाणे उन्हनि खे पढ़ाई जी का ख़बर कान्हे ज़ोरी मार्कूं वठी उहे गुंडा ऐं भताखोर सम्झनि था त 70 वारो ॾहाको आहे नौकिरी मिलंदी सिफारिश ते हाणे त कमर्शियल ऐं प्राइवेट सेक्टर जी दुनिया आहे तव्हांजो जेको मेहरान टीवी आहे उते सिफारिशी माण्हू ईंदो कैमरा हलाइणी न अचेसि तव्हां रखंदोसीं कोन साॻी तरह कंहिं कार जी कंपनी में ईंदो नौकिरी मिलंदसि कोन तंहिंजे करे ही भताखोर जेका जनरेशन ही गुंडनि जी ॿिए पासे हज़ारें लखें उहे शागिर्द अथव सिंध यूनिवर्सिटी में मेहरान में LMC जेके वाकई पढ़णु चाहिनि था जिन वटि हॉस्टल में पाणी कोन अथव जिन वटि पॉइंट बस कोन अथव जिन लाइ स्कॉलरशिप्स कोन अथव उन्हनि लाइ का सहूलियत कोन्हे उन्हनि लाइ फ़ियूं वधाई वियूं आहिनि ॿोॾ मुतासिर शागिर्दनि खां बि फ़ियूं ज़ोरी पियूं उगाड़ियूं वयूं उन्हनि खां ज़बरदस्त डबल फ़ियूं पियूं वरितियूं वञनि माना उहे हज़ारें ॿिया शागिर्द अथव मेहरान यूनिवर्सिटी में सिंध यूनिवर्सिटी में LMC में हर जाइ ते जेके पढ़णु चाहिनि था पर चंद 5-10 सैकड़ो गुंडा उन्हनि खे हॉस्टाइल करे वेठा आहिनि उन्हनि गुंडनि जे ख़िलाफ़ जेको प्रोफेसर साहब वारो तरीक़ो आहे न आउं हुन सां मुतफ़िक़ कोन आहियां जेको साईं जो तरीक़ो आहे असीं ॻाल्हायूं पिया पोइ VC ॾिसे पोइ फलाणो गार्ड ॾिसे गार्ड बार्ड छा सिंध जे हर प्रोफेसर खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो VC खे फर्म थी बीहणो पवंदो ऐं सवेल जेका तव्हां ॻाल्हि कई सूटा जे हवाले सां तव्हां इम्पोर्टेंट ॻाल्हि कई ॾिसो बिल्कुलु VC हटणु खपे जेकॾहिं को बि नाइल माण्हू आहे इनकेपेबल आहे हटणु खपे पर जेॾी महिल मुंहिंजो मुतालबो हूंदो हुजे इशरतुल अबाद खे हटायो या मसलन कायम अली शाह साहब जे ख़िलाफ़ एहतजाज हुजे उते वरी ॿियो माण्हू निकिरी अचे उहो चए न साईं गौस अली शाह साहब ते ॻाल्हायो या इशरतुल अबाद खे छॾे हींअर ताईं पीर मज़हर ते ॻाल्हायो माना डाइवर्ट न कयूं हा स्पेसिफिक थियूं इहा ॻाल्हि सही आहे त ना अहल इंतिज़ामिया में VC हुजे केर बि हटणु खपे पर हींअर सिंध यूनिवर्सिटी जे प्रोफेसर्स खे सिंध यूनिवर्सिटी मेहरान जामशोरो खैरपुर लतीफ़ उन्हनि हज़ार यूनिवर्सिटियुनि जे प्रोफेसरनि जी लॉन्ग मार्च थियणु खपे बशीर चनड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ उन में अवामी तरीक़ गॾु हूंदी सिंधियाणी तरीक़े SST गॾु हूंदी हाणे हींअर असीं हुनखे छॾे VC लाइ मुज़ाहिरो कयूं VC लाइ भले कयो VC तव्हांखे ख़बर आहे असांखे VC साहिब लाइ कहिड़ियूं रिज़र्वेशन्स आहिनि पर हींअर हज़ारें उस्ताद निकिरणु खपनि बशीर चनड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हींअर मार्च थियणु खपे अचो ऐं चवां थो काल ॾियो
खैरपुर मां चांडका खां मार्च निकिरे प्रोफेसर्स दी, खैरपुर खां नवाब शाह का थींदी, हैदराबाद का थींदी, गवर्नर हाउस जो घेराव करे अवामी तरीक़े सां कारकुन कढूं था। चवनि था कल्ह बि डिस्कशन थियो हिते प्रोग्राम में असां वटि त 2 पॉइंट बसूं हलियूं, हिकिड़ी ओल्ड कैंपस खां, हिकिड़ी यूनिवर्सिटी खां। उन्हनि में टीचर कोल वेठा ई 2 पॉइंट बस में 6 वेठा, ॿिया 8-10 मुलाज़िम, 14-15 माण्हू पहुता, ख़ुदि उस्ताद जी तंज़ीम जो सदर बि तज़द करण लाइ न पहुतो। ॾिसो हाणे ॾिसो तफ़सील में न पहुतो। केॾी पैथेटिक, केॾी ट्रेजिक सिचुएशन आहे त पंहिंजे मुतालबनि लाइ, पंहिंजे प्रमोशन्स लाइ ॻाल्हाइजे, असांजो हिकिड़ो साथी क़तल थी वञे। असांजे ॿार जो हिकिड़ो रऊफ़ साहब वकील वेंदो आहे, तव्हां ॾिठो अॼु सॼी ॿार बंदि आहे, लाहौर में क़तल थियो आहे। हिकिड़ो उस्ताद, उहो उस्ताद मादर इल्मी जो उस्ताद, असांजी मादर इल्मी, उन जे लाइ त हज़ारे प्रोफेसर, हज़ारे शागिर्द निकिरणु खपनि। ही जेके एक्शन कमेटी जा नौजवान आहिनि, इन्हनि में के चङा बि हूंदा, उहे मार्च करे छो कोन था अचनि त बाबा असांजे उस्ताद बशीर चनड़ जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन लाइ अचनि, इहे निकिरनि ऐं खुद सिविल सोसाइटी निकिरे, घेराव कनि, कातिलनि जो घेराव कनि। ही बुॾिल तर वारियूं ॻाल्हियूं, बिटवीन द लाइन्स ऐं चूके चुनाचे अगर मगर सां कातिल कोन गिरफ़्तार। ब्रेक जो टाइम थियो आहे नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे। ब्रेक खां पोइ डॉक्टर इमदाद इस्माइल साहिब सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेका आस्ताब ॻाल्हाया उन ते डिस्कस कंदासीं।